असां जेका HCF यानी कि असां GCF चवंदा आहियूं या वॾो ऐं पूरो वंडींदड़, हिन जो मतिलबु हूंदो हाईएस्ट कॉमन फैक्टर, ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर। हिन में असांखे हूंदो छा आहे, घटि में घटि तव्हांखे 2 अंग खपनि हिन खे हल करण जे लाइ। तव्हांखे अंग 2 मिलंदा या 2 खां वधीक मिलंदा। हाणे हिते तव्हांखे चवंदो 8 ॾिना अथई 24 तव्हांखे हिननि जो वॾो ऐं पूरो वंडींदड़ मालूम कयो। हाणे मक़सदु छा हूंदो आहे, अहिड़ो अंग जेको ॿिन्ही खे वंडे, पर वॾे मां वॾो अंग। मिसाल जी ॻाल्हि ॾिसूं, हिनखे 2 बि वंडनि था ॿिन्ही खे, 4 बि वंडनि था, 8 बि वंडनि था, त वॾे में वॾो अंग कहिड़ो आहे 8। 8 हिन में छा थींदो, वॾो ऐं पूरो वंडींदड़। हाणे हिसाब वारी कहिड़े तरीक़े सां कंदा आहियूं हिनखे, हाणे उहो ॾिसो। मिसाल 8 आहे, 8 जा असां जीअं जुज़ा सिखिया आहियूं, जुज़ा कढंदासीं 8 जा। 2 जो खोड़ 8 ते 4 दफ़ा, 4 जो खोड़ 2 ते, 2 जो खोड़ 4 ते 2 दफ़ा, 2 जो खोड़ 2 ते 1 दफ़ो। सही आहे, हेॾे हमेशह 2 जो खोड़, वॾो को बि खोड़ न। पोइ वरी 3, पोइ वरी जेकर नथा लॻनि त 5 ईअं वधंदा वेंदासीं, पर जेकर लॻे थो त पोइ नंढे मां नंढो खोड़ कंदासीं। पोइ वरी ॿियो अंग असां वटि 24 आहे। 24 ते 2 जो खोड़ो 12 दफ़ा, 2 जो खोड़ो 12 ते 6 दफ़ा, 2 जो खोड़ो 6 ते 3 दफ़ा, 3 ते 3 जो खोड़ो 1 दफ़ो। छा कंदासीं असां हिन अंगनि खे हिते लिखंदासीं। पहिरियों 8 जा जुज़ा 2000 रुपया, 2000 रुपया 2। हाणे वरी 24 जा जुज़ा 2000 रुपया, 2000 रुपया, 2000 रुपया 3। हिन में असां कंदा आहियूं जोड़ियूं ठाहींदा आहियूं। जोड़ियूं मतिलबु त जेको 8 जी जुज़नि में अंग मौजूदु आहे, उहो 24 जी जुज़नि में मौजूदु हूंदो, उन्हनि खे पाण में गॾु कंदासीं। मिसाल हिते 2 आहिनि, हिते 2 आहिनि, पाण में हिकिड़ी जोड़ी ठाहींदा। हीअ असां वटि ॿी जोड़ी ठाहींदा, हीअ असां वटि 3 जोड़ी ठाहींदा। हाणे छा कंदासीं, 3 जोड़ियुनि मां हिकिड़ो अंग खणंदासीं। हाणे 3 जे लाइ को बि असां अंग न आहे जो हिन जी जोड़ी ठाहियूं, तंहिंजे करे 3 जी जोड़ी न ठहंदी। जोड़ी जे लाइ अंग साॻियो हुजणु खपे। हाणे 2 जे लाइ छा कंदासीं, हिन मां 2 खणंदासीं, हिन जोड़ी मां बि, हिन जोड़ी मां 2 खणंदासीं, हिन जोड़ी मां बि 2 खणंदासीं। माना हिकिड़ो अंग खणबो आहे जोड़ी मां, जेके बि हूंदा अंग असां वटि। हाणे हिनखे पाण में रखंदासीं, 4, 4 ॾूं 8, 4 गुणा 8। ॿियो अंग था खणूं, मिसाल जी ॻाल्हि 13 ऐं 24। हाणे तव्हांखे चवंदो हिन जा जुज़ा ॿुधायो, साॻे तरीक़े सां कंदासीं। सभ खां पहिरियों 2 खे हल, 2 जो खोड़ो 2 ते 9 दफ़ा, 3 जो खोड़ो 9 ते 3 दफ़ा, 3 जो खोड़ो 9 ते 3 जो 1 दफ़ो। 24 ते 2 जो खोड़ो 2 दफ़ा, 2 जो खोड़ो 12 दफ़ा, 12 ते 2 जो खोड़ो 6 दफ़ा, 6 ते 2 जो खोड़ो 3 दफ़ा, 3 जो खोड़ो 3 ते 1 दफ़ो। ईअं तव्हां जुज़ा कढंदासीं 24 जा बि, 2 जा। हाणे असां 2 जा जुज़ा रखंदासीं 2000 रुपया, 3000 रुपया 3। 24 जुज़ा रखंदासीं 2000 रुपया, 2000 रुपया, 2000 रुपया 3। हाणे ठाहींदासीं जोड़ी, हिकिड़ी जोड़ी असांजी हेठि ठही। हाणे हिन 2 जे लाइ असांजो को अंग कान्हे, हिन 2 जे लाइ असांजो को अंग कोन्हे, हिन 3 जे लाइ असां 3 आहिनि। जहिड़ो बि हिकिड़ो 3 खणी हुनखे असां हिन सां जोड़ी ठाहींदासीं। मतिलबु मसलो न आहे हिनखे हिन सां ठाहियो या हिन सां ठाहियो, पर हुन जे लाइ ज़रूरी आहे त अंग असां वटि मौजूदु हुजणु खपे जोड़ी जे लाइ। हाणे असां हिते छा आहे, सिर्फ़ु 2 हिकिड़ो मिलियो ऐं ॿियो असांखे 3 मिलियो, त 2000 रुपया 3 मीटर खां 6। त हिन जो वॾो ऐं पूरो वंडींदड़ छा थी थो, 24 जो 6। हिन जे लाइ तव्हांखे आसानु इहो हूंदो आहे, जेकर तव्हांखे को बि सुवालु मिले थो, जवाबु सुवालु मिले थो, हुन में असां तव्हां वटि हिकिड़ी ॻाल्हि आहे त 2 खां वधीक अंग बि थी सघनि था।